प्यारी जमात हाणे आखिर में मां तव्हां खे महबूब मुर्शिदन करीमन जी हिक करामत ॿुधायां। महबूब मुर्शिदन करीमन जो एक गुलाम हुयो जे पंहिंजे पुटन खे वसीयत कई हुई त जॾहिं मां वफ़ात करे वञा त मुंहिंजो जनाज़ो महबूब मुर्शिदन करीमन खां पढ़ाए। जॾहिं वो फकीर वफ़ात करे वयो त उन जा पुट उमिरि में नंढा हुया, रोई करे पंहिंजे माइटनि खे चवण लगा त बाबा जो जनाज़ो महबूब मुर्शिदन करीमन खां पढ़ायो। माइटन बार समझी तवज्जो न कयो ऐं जनाज़ो खणी पढ़ण जे लाइ पहुता। जॾहिं जनाज़ो थे पो त उन जनाज़े में महबूब मुर्शिदन करीमन जो गुलाम फकीर मोहम्मद नवाज माशी शरीक हुयो। जनाज़े दौरान फकीर खे वजद अची वयो। जनाज़े खां बाद में फकीर खां पुछा कई वई त फकीर छा थियो हुयो। फकीर चयो मुझे अॻियां हिजाब जा पर्दा खजी विया, मां मुशाहिदो कयो त महबूब मुर्शिदन करीमन पंहिंजे मुरीद जो जनाज़ो पाण पढ़ायो। ऐं जॾहिं कबर में लाहिन पिया त फकीर खे वरी वजद अची वयो। बाद में फकीर खां पुछा कई वई त फकीर चयो महबूब मुर्शिद करीम कबर में अंदर तशरीफ फरमा हुया ऐं पंहिंजे मुरीद खे पाण कबर में लाहिन पिया। मालूम थियो त मुर्शिद कामिल न दुनिया में पंहिंजे मुरीद खे छॾे थो न कबर में पंहिंजे मुरीद खे छॾे थो, हत्ता के क़यामत जे ॾींहुं भी पंहिंजे मुरीद खे न छॾींदो। फकीरो पंहिंजी निस्बत खे पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन सां मजबूत करे वठो। छो जो हीअ निस्बत हिते भी कमी ईंदी, कबर में भी कमी ईंदी, त इहा निस्बत क़यामत में भी कमी ईंदी। फकीरो दुआ कयो त अल्लाह ताला असां जी निस्बत पंहिंजे कामिल अकमल महबूब मुर्शिदन करीमन सां आखिरी वक्त ताईं कायम ऐं दाइम फरमाए। या भी दुआ कयो त अल्लाह ताला महबूब मुर्शिद करीम बाबा साईं जन के कामिल सेहत ऐं खिजरी हयाती अता फरमाए। संदन जो सायो असां जे मथा कायम ऐं दाइम फरमाए। सब चओ आमीन बिजाए सैयदुल मुरसलीन।